सब दिल जे मोहब्बत सा मदीने जे मिठड़े साईं दे बा आवाज़ बुलंद नमाज वारो दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। माशाअल्लाह शहदादपुर शाहपुर चाकर रोड अच्छी मस्जिद लगी गोट खमीसो खान छोटे में थींदड़ी इंशान ईमान वारी महफिलो मजलिस में असाई तवा पाने रब्बे करीम जे ज़ात के राजी करण जे नियत सां गड थियायूं। दुआ है त अल्लाह रब्बुल इज्जत असाई तवा सबन जी हाज़िरी अचण वेहण बुधण ऐं बुधाइण के पांडे बारगाह में क़बूल और मंजूर फरमाए। असांजे जे प्यारे मेज़बान जलसे जे मुंतज़िम मोहतरम जनाब खमीसो खान जे ही महफिल सजाई है, ही प्रोग्राम रखायो है। अल्लाह रब्बुल इज्जत उन जी मेहनत के खर्चो ताउन के खैरात के अल्लाह से पाने बारगाह में कबूल और मंजूर फरमाए। या दुआ भी करो तो अल्लाह रब्बुल इज्जत इन प्रोग्राम के इन महफिल के मुखा आगे में मुझे जिन प्यारन दोस्तन बयान कयो मौलाना अब्दुल हफीज मेंगल साहिब नात खानन नातू पढ़ियूं असो इंतहाई प्यारो मोहतरम जनाब शामिर खान रिंद साहिब सोशल मीडिया जो वर्कर मोहतरम जनाब इसाक अब्बासी साहिब। अल्लाह रब्बुल इज्जत इन्हनि सभिनी जा बयान इन्हनि सभिनी जो नातूं ही वाज़ ही तकरीरूं असाई तवा सभिनी जे लाइ हिन गोठ वारन जे लाइ पूरे इलाके वासिन जे लाइ अल्लाह साईं हिदायत ऐं सुधारे जो ज़रियो भी बनाए, निजात ऐं छुटकारे जो ज़रियो भी बनाए, त बरकत ऐं बदी जो ज़रियो भी बनाए। सिर्फ बिन माण्हुनि आमीन चाहिए। तव्हां ॻाल्हाईंदो त मूंखे पतो पवंदो त तव्हांखे मूं पठान जी सिंधी समझ में अचे पई, छो तो मुझी अवां सां हिन गोठ में पहली मुलाकात है। इन दे करे तांजो ॻाल्हाइण मुंहिंजे लाइ इंतहाई ज़रूरी है। न ॻाल्हाइण में जा मूंखे तमामु घणा शक पवंदा, या त तव्हां नाराज़ आहियो, या त तव्हां थकल आहियो, या त तव्हांखे मुंहिंजी सिंधी समझ में कोन पई अचे। इन करे थोरो ॻाल्हाईंदो त इंशाअल्लाह थोरो वरी आऊं ॻाल्हाईंदुसि। थोरो ॻाल्हायो ज़ोर सां। असांजो इंतहाई प्यारो मोहतरम जनाब आजिज़ अब्दुल्ला साहब जी एडियूं तो फोनूं कयूं आहिनि, मूंखे डप पे त इंतहा जी कंपनी वारा केस न कनि। बहरहाल यकीनी ॻाल्हि आहे तव्हां पंहिंजो उताकूं पंहिंजो बैठकूं छॾे, पंहिंजा घर छॾे, पंहिंजूं महफ़िलूं छॾे, पंहिंजूं मजलिसूं छॾे
हिते जो आया हो इहो ही ज़हन खणी इन्ही नियत सां, इन्ही लालच, इन्ही तमा सां त वनी इन्हनि खां क़ुरान ॿुधो। ऐं इंशाअल्लाह जेतिरो टाइम मूं बयान कयो यो तव्हां सां वाइदो थो करियां पंहिंजे रब खे हाज़िर नाज़िर बणाए थो चवां त रुगो क़ुरान ॿुधाईंदुसि। छो तो कुरान के हिक फिरके जो, के हिक जमात जो, के हिकड़े मसलक जो ना है। कुरान हर 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 उन मानू जो है जे ज़बान से कलमो है, दिल में सोने मोहम्मद जी मोहब्बत। ही मुहर्रमुल हराम जो महीनो है। इन माहे मुहर्रमुल हराम के अंदर जेके भी नंढा वडा प्रोग्राम थींदा आहिनि, नंढा वडा जलसा थींदा आहिनि, नंढियूं वॾियूं मजलिसूं थींदियूं आहिनि ज़िक्र हुसैन जे नाले सां। तमाम का बि अहिड़ी तकरीर, को बि अहिड़ो बयान न के आलिम खां ॿुधो हूंदो, न के ज़ाकिर खां ॿुधो हूंदो जिनमें वो ये गाल कंदो हो जे त हजरत हुसैन शहीद ना है। थोड़ो समझो, हजरत हुसैन शहीद ना है। जेकॾहिं शियाइन उहे भी चवन था तो हुसैन शहीद है, पाण भी चवन था तो हुसैन शहीद है। तो आखिरकार ही झेड़ा, ही नफरतों, ही फतवाओं, ही हिक ॿिए जे खिलाफ नारा नफरतों छो ऐं छाजे लाइ जॾहिं त असां बि चऊं था त हुसैन शहीद है, यार भी चवन था हुसैन शहीद है, पोइ इख्तिलाफ छो ऐं छाता? हाँ एकड़ो फिरको चवे हुसैन शहीद है, ॿियो चवे तो हुसैन शहीद ना है, पोइ त झेड़ो ठहे थो, पोइ त इख्तिलाफ ठहे थो, पोइ त टकराव ठहे थो। जॾहिं हर हिकु थो चवे, सभु को चवे थो, पोइ इख्तिलाफ सोचो छो ऐं छाजे लाइ? मुंहिंजा दोस्तो, हजरत हुसैन जे शहादत ताईं को कंहिंखे बि कंहिं सां बि को बि इख्तिलाफ न। तवज्जो, हजरत हुसैन जे शहादत ताईं को कंहिं सां बि को बि इख्तिलाफ न आहे। इख्तिलाफ शुरू थिए थो हजरत हुसैन जी शहादत खां पोइ। हजरत हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जिनजे शहादत खां बाद लैन आइन ब गस आइन ब वाट आइन ब हिक जो नालो सब्र थो, बे जो नालो बेसब्री। हाण यो फैसलो हिन कुरान का कजे त लैन केड़ी वठणी है। थोरो गलायो जोर सां, पर माफ कजो माज़रत हथ बधी मुखे बैत कोन था अचन, छो त असां पढ़िया आहियूं मदरसा में। अच्छा भी कर सके हाँ बैत अचन को अचे के बैतन जा शौकीन है, पो मुखे बुधाइजो वरी आइंदा साल बैत याद करे पो अचा। अच्छा भी कर सके हाँ। मुझे दोस्तों हाणे ये गाल
कुरान का पूछे जे त कुरान तोखे मुखे लाइन केड़ी थो दसे बात केड़ी थो दसे ऐं गाल मुझे रब को कुरान में कही है निसा सूरत है फरमाई फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फरुद्दूहु इलल्लाहि वर रसूल। अल्लाह प्यार भरे अंदाज में तोखे मुखे समझाए पियो ओ ईमान वारो जेकॾहिं तव्हां जो कंहिं ॻाल्हि में टकराव थी पवे टसल थी पवे इख्तिलाफ थी पवे झेड़ो थी पवे अल्लाह तो फरमाए घबराइण जी जरूरत ना है परेशान थियण जी जरूरत ना है फरमाए फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फरुद्दूहु इलल्लाहि वर रसूल। अल्लाह तो फरमाए उन झेड़े के उन मसले के या कुरान जे सामूं पेश मुहम्मद जे फरमान जे सामो पेश करो अल्लाह दो फरमाया तो तवा के वो फैसलो कुरान मा मिलंदो या सोने मुहम्मद जे फरमान मा मिलंदो। आने हिते न पीरन जी गाल न मोलन जी गाल न जाकिरन जी गाल न वडन जी गाल कभी कुरान जी। सुभान अल्लाह। वरी खोलो कुरान मजीद आल इमरान सूरत आखिरी आयत फरमाया अय्युहल्लज़ीना आमनुस्बिरू वसाबिरू वराबितू वत्तकुल्लाह लअल्लकुम तुफ्लिहून। जे मोहब्बत साचो गरजी गाला प्यार से गाला फरमाया अय्युहल्लज़ीना आमनुस्बिरू वसाबिरू वराबितू वत्तकुल्लाह लअल्लकुम तुफ्लिहून। अल्लाह तो फरमाई ईमान वारो सब्र करो ईमान वारो सब्र करो अजा मुझे अल्लाह फरमायो वत्तकुल्लाह लअल्लकुम तुफ्लिहून वत्तकुल्लाह लअल्लकुम तुफ्लिहून। अल्लाह तो फरमाए जे कदे तमा पांजे पान के बेसब्री का बचाईंदा सब्र वारी लाइन वठंदा लअल्लकुम तुफ्लिहून सब्र जे बरकत जे करे तमा के दुनिया में भी कामयाब करे छडींदो सदा अचण वारे जहान में भी कामयाब करे छडींदो सा। अने हिकड़ी आयत तो हिकड़ी आयत आल इमरान सूरत आखिरी आयत ए ईमान वाला सब्र कर यो फैसलो ही आर्डर ही हुकुम के मुल्ला मौलवी पीर के मुर्शिद के जाकिर के जवार जो ना है ये हुन रब जो हुकुम है जे जो तू कुरान बुधण आयो है ए ईमान वाला सब्र ईमान वाला सब्र कर अये रब तो फरमाए लअल्लकुम तुफ्लिहून सब्र में कामयाबी है छा में कामयाबी है थोरो 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 गरा जोर सा थोरो गरा जोर सा छा में कामयाबी है सब्र में आई सब्र कबो दुख जे टाइम ते मुसीबत जे टाइम ते गमन जे टाइम ते इम्तिहान जे टाइम ते रब साईं कुरान में नबी जा नाला खया नाला खया छवियों सिपारो है फरमाई फस्बिर कमा सबर उलुल अज़्म मिनर रुसुल फस्बिर कमा सबर उलुल अज़्म मिनर रुसुल ओ मुजा महबूब नबी ओ मुजा दिलबर नबी नबी जा सरदार नबी आओ अल्लाह तो के चवा दो तू मोहम्मद ये सबर कर जिए बे नबीन पैगंबरन रसूलन सबर कयो जे बे नबीन सबर कर फरमाई फस्बिर कमा सबर उलुल अज़्म मिनर रुसुल फस्बिर कमा सबर उलुल अज़्म मिनर रुसुल छवियों सिपारो सूरत जो नालो अहकाफ है
फस्बिर कमा सबर उलुल अज़्म मिनर रुसुल। ओ मुझा मोहम्मद नबी जी बेन वडन उलुल अज़म नबी न सबर कयो कि तू मोहम्मद भी सबर कर। ऐ मोहम्मद जा उम्मती भी करो गलायो तो सही है दिल जो मोहब्बत सा वरी अंबिया सूरत 17 से पारो। सुभान अल्लाह। फरमाई व इस्माईल व इदरीस व इस्माईल व इदरीस व ज़ल किफ़ल कुल्लुम मिनस साबिरीन। अल्लाह तो फरमाए मुझो इस्माईल नबी, मुझो इदरीस नबी, मुझो ज़ुल्किफ़ल नबी, कुल्लुम मिनस साबिरीन, कुल्लुम मिनस साबिरीन। ये सब जा सब नबी साबिर नबी हुआ। व इस्माईल व इदरीस व ज़ुल्किफ़ल कुल्लुम मिनस साबिरीन। अब कुल तो समझो था ना ठेठ से सब भाई कुल्लुम मिनस साबिर। ये निज कुरान है थोड़ा गलत है सही निज कुरान है निज कुरान। व इस्माईल व इदरीस व ज़ुल्किफ़ल अज तो गया इस्माईल नबी जो सबर बुधाया साफा सूरत। सुभान अल्लाह। फरमाए रब्बि हबली मिनस सालिहीन फबश्शरनाहु बिगुलामिन हलीम फलम्मा बलग माअहु अस्साय क़ाल या बुनय्या इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुका फ़ंज़ुर माज़ा तरा क़ाल या अबति फ़अल मा तुमर सतजिदुनी इंशाअल्लाहु मिनस साबिरीन। फलम्मा अस्लमा वतल्लहु लिल जबीन वनादैनाहु अय्या इब्राहीम कद सद्दक़त रुया इन्ना कज़ालिका नजज़िल मुहसिनीन इन्न हाज़ा लहुवल बलाउल मुबीन बिहिन अज़ीम व तरकना अलैहि फिल आखिरीन सलामुन अला इब्राहीम। सुभान अल्लाह। मेहरबानी करे यो कुरान वरी घर में खोलियो छो त अजकल एतबार जो जमानो घट है गल अचे पे समझे एतबार जो जमानो घट ए बाबा तबू छबे नहीं सुबह जो तमा पाण ये आए तू ॾिसो अखिन सा कुरान न हुजे जेका चोर जी सजा सा मामूल जी सजा पर जे करे कुरान है ये सागियों बयान है ये सागियों गालियों हैं तो कुरान जी मननी पवंदी थोरो गलत सही तो कुरान जी मननी पवंदी। यार चवंदा आहिनि असां वटि चूंकि ॿोली आहे प्यार जी यार चवंदा आहिनि त इब्राहिम शियो इब्राहिम नबी शियो हाणे साॻी हज़रत इब्राहिम जेके तूं थो चईं त शियो रब खे पियो चयो अलाह बचो ॾे गॾिजी ॻाल्हि आहे रब खे पियो चयो अलाह बचो ॾे तू तो चवी शियो पर तुआरे इब्राहिम शिये त बच्चो रब खां गोरियो औलाद रब खां गोरियो था तवज्जो हज़रत इब्राहिम की दुआ है साफा सूरत 23 सिपारो है फरमाई रब्बी हबली मिनस सालिहीन रब्बी हबली मिनस सालिहीन रब्बी हबली मिनस सालिहीन ओ मुंजा पालींदड़ अल्लाह ओ तो जो इब्राहिम नबी है तो जो खलील नबी है तो खां दुआ दो घुरा तो खां दुआ दो घुरा तो खां दुआ दो घुरा रब्बी हबली मिनस सालिहीन मोखे नेक बच्चो दे मोखे नेक बच्चो दे कुरान तो फरमाई इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम मोका हिकड़ी दुआ घुरी पर मो अल्लाह रब्बुल इज्जत इब्राहिम के बदिना वरी कोल इब्राहिम सूरत जो नालो इब्राहिम जे में हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो शुक्र अदा करे तो इन लफ्ज़न सा फरमाए अल्हम्दुलिल्लाहि
الذي وهب لي على الكبر إسماعيل وإسحاق إن ربي لسميع الدعاء मुझा अल्लाह सब तारीफ तो अल्लाह दिलायन तो मुखे इन वड पुणी जे अंदर इस्माइल भी तो ही दिनो इसहाक भी तो ही दिनो हज़रत इब्राहिम नो जला साईं तुजी मेहरबानी तुजी करम नवाजी जो इस्माइल बच्चो बो तो दिनो इसहाक बो तो दिनो इब्राहिम नबी जी गाल ही तो जे मुखे साईं वटा मिलियो मुखे साईं दिनो अब नाला तमा बुधदा न साईं दिनु लतीफ दिनु कलंदर दिनु अली दिनु तवज्जो पीर दिनु के दिनु पीर दिनु हज़रत इब्राहिम ने चवे त इस्माइल बो मुके मुझे अल्लाह दिनु इसहाक बो मुके मुझे अल्लाह दिनु ही तो जो मुके पीर दिनु हाने ने पेनी माजी जी मन्ने या इब्राहिम नबी जी गाल मन्ने इन जट जाहिल मुसलमानी गाल मानी जे या कुरान जी गाल मानी जे कुरान में अल्लाह साईं मुशरिकन के बेवकूफ चयो है थोरो समझो मुशरिकन के लाइ छा चयो है अब जेडी मन थको ना त पो मुके मिसकाल लेजो या आजिज के मिसकाल लेजो पाणे दुआ घुराए बस छो त मुके जब पे त ता सा कार पत खराब न थे पेरी मुलाकात है नारे तकबीर नारे तकबीर शाने रिसालत शाने सहाबा शाने आले बैत मुशरिकन के अल्लाह कुरान में बेवकूफ चयो है औ ता के मिसाल दिया तू वेठो शहर में एकड़े हमरा के तो घोरा यार गाल बुधी पैसा खण 20 रुपया मुके मथे में अठो सूर है चाहे त घोरा ये हमरा पैसा खणी वो चाहे जलाए सिद्धो आयो चक्की वारे चक्की वाला चाहे तो दे ता जेके मुसलमान नबी साईं उम्मती कलमे पढ़वारा ता के त कावड़ लगंदी पर पासे में जेके को कोली भील वाणी हुंदो वो उनके जुठ कंदो बेवकूफी त चाहे कोने भी लंदई त अटो में लगाई सब कोन के जुठ कंदो यारी 20 रुपया दखण मुझे लागड़ी गोरी वठी मथे में डाढो सूर है ये गोरी जे लाए सिद्धो होटल वारे होटल वाला गोरी तले होटल दा गोरी मिलंदी स्टोर दा चाय मिलंदी होटल दा मुशरिक किए बेवकूफ है मुशरिक आयो है एकड़े दरगाह दे एकड़े मजार दे एकड़े कब्र दे बीठो है सजदा करे पियो रुकू करे पियो मिट्टी पियो खाए उन सा जे करे तू मिली केरे किथे जो आई फलाने शेर खायो है फलाने गोठ खायो है फलानी मुजी जात है फलानो मुजो नालो है कि साईं वटायो है आयो छो आई कि साईं खट्टे सुतो है साईं का पुट वठण आयो है 13 साल देन शादी है 13 साल देन शादी के साईं का वठण पुट ठीक है भले वठ पर कोई इतराज कोने पर बच्चे गालियों जगह तू का पूछा ओने खाने जगह तई बच्चे गालियों पूछो भले साईं का पूछो एक न दा वठ भला पूछ गालियों यो तो पूछा इने मुशरिक खा जो को साईं का पुट वठण आयो इने खा जगह तई पूछो तो तोके अखियों के दिनियो चंदो अल्लाह ज़बान के दिनी चंदो अल्लाह हिगिलूं के दिनियो चंदो अल्लाह चप के दिना चौंदो अल्लाह पेशानी के दिनी चौंदो अल्लाह वार के दिना चौंदो अल्लाह हथ पैर के दिना चौंदो अल्लाह दिल दिमाग के दिनू चौंदो अल्लाह पुट के दिनू जे साईं ई पोया कौन समझानी ये लगे बे नाराजी है थोरो करे पुट के दिनू जे साईं दिनू नु मुके वलियन के मनो को ठीक है तू मुसलमान है सच्चो है पूर गलाई को तो भला आऊं जो करे तो खां बियो सवाल करे पूछ तोखे पुट मिलियो है साईं वटा बाबे के तू किथा मिलियो
थोरो गाला जोर सा ताने जगह मुखा पुछसे वाह जी टोपी तवा के पातल है किथा वरती है तो अब टंडे लहर जे पासे में टंडो सुमरो निजामानी जे गोठा होता मिलंदी वन होता वठ ठीक है तू तो चवी त मुखे पुट साईं वटा मिलियो है पो मुजो बयो सवाल ये तो बाबे के तू किथा मिलियो है पो डाडे के बाबो किथा मिलियो पर डाडे के डाडो किथा मिलियो ठीक है को चवे थो मुखे पुट लतीफ साईं वटा मिलियो को चवे थो मुखे कलंदर वटा मिलियो को चवे थो समन सरकार जो असाने इलाके में है उता मिलियो को चवे थो सचल सरमस खां पर जे मुल्क में अंग्रेज रहंदा आहिनि उते ते हिकड़ी बि दरगाह गांव कोने पो उन्हनि अंग्रेजन खे 10 पुट ॾियण वारो उन्हनि अंग्रेजन खे पुट ऐं न्याणियूं कहिड़े दरगाह में मिलियूं आहिनि तो हमेशा खान जी खैरात खादी है बाहर वनी जे कदे तुझे मुके फलाने मानी खाराई है अब ये गद्दारी कोने कूड़ बाए गद्दारी बाए तोहमत बाए अल्लाहु अकबर रब तो जवे बाना करी छाथो पैदा मो कयो अछु मोडीनो हथ मोडीना पैर मोडीना दिल मोडीनी दिमाग मोडीनो पेशानी मोडीनी झुकाई वरी बेजे सामू ये गाल मुझे रब कुरान में कही है 25 सिपारो सूरत जो नालो शूरा फरमाए लिल्लाहि मुल्कुस समावाति वल अर्दि यख्लुकु मा यशाउ इनासा वयगबु लिमन यशाउ ज़ुकूर मुज़कुरान व इनासा वयजअलु मन यशाउ अकीमा इन्नहु अलीमुल कदीर अल्लाह दो फरमा आसमान जो बादशाह भी है अल्लाह या जमीन जो बादशाह भी है अल्लाह या बादशाही जे करे दिसणी तो तमो अल्लाह जी बादशाही दिसो आसमान जे बुलंदी ते भी मो अल्लाह जी बादशाही है जमीन जे पस्ती ते भी मो अल्लाह जी बादशाही है दरिया ते भी बादशाही मो अल्लाह जी है समुंदर ते भी बादशाही मो अल्लाह जी है पूरी कायनात जो खालिक भी है अल्लाह या पूरी कायनात जो बादशाह भी है अल्लाह या हाँ दुनिया जे बादशाह जी केड़ी बादशाही हाँ दुनिया जा बादशाह पांची बादशाह मोता मजीद फरमाए वक़ुलिल हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदा व लम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क व लम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क व लम यकुल लहू वलिय्युन मिनज़-ज़ुल्ल व कब्बिरहु तकबीरा फरमाइने बादशाही में मूसा कोई शरीक ना है न दुनिया जा नबी न दुनिया जा गौस न दुनिया जा वली न दुनिया जा कुतुब न दुनिया जा इमाम न दुनिया जा शहीद अल्लाह सा बादशाही में कोई शरीक ना है फलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क को मूसा करे भाईवार ना शरीक ना फरमाए लिल्लाहि मुल्कुस समावाति वल अर्द यख्लुकु मा यशाउ इनासा वयहबु लिमन यशाउ ज़ुकूर फरमाए मर्जी भी मो अल्लाह जी है बादशाही भी अल्लाह जी तो मर्जी भी अल्लाह जी जेके चाइंदो रुगो न्याणियों दींदो या यख्लुकु मा यशाउ इनासा वयगबु लिमन यशाउ ज़ुकूर जेके चाइंदो या रुगो पुट दींदो या औ युज़व्विजु ज़ुकरान व इनासा जेके चाइंदो या न्याणियों भी दींदो या पुटड़ा भी दींदो या
वयजअलु मन यशाउ हकीमा जेके चाहींदो न्याणिन वारी नेमत का भी मारूम करे छडींदो या पुटन वारी नेमत का भी मारूम करे छडींदो या बादशाही भी मो अल्लाह जी त मर्जी भी मो अल्लाह जी। पुट ॾियण वारो केर है, न्याणी ॾियण वारो केर है? गला गुरसा औलाद जा खजाना के लिए अथन में खजाना अल्लाह दे अथन में नी साईं का करे यो चक्की है होटल वारो कम थींदो। हजरत ज़करिया औलाद के ख्याल करे अल्लाह कुरान दो फरमाए वार अच्छा दाढ़ी अच्छी उम्र वडी हद कमजोर का दुआ अड़ी हुंदी है जो मानू सभिनी खां घुराईंदो आहे जोर सां घुरंदो आहे। का दुआ अड़ी हुंदी है उम्र जे हिसाब सां माहौल जे हिसाब सां हालात ऐं तकाज़ा जे हिसाब सां मानू लिखी साईं थोरो हेॾा अचो कम तव्हां सां सही वार अच्छा थी विया दाढ़ी अच्छी थी वई है शादी हिकड़ी कए औलाद कोन थियो ॿी शादी कए औलाद कोन थियो महिरबानी से दुआ घुरो खबर ही पढ़ो जेकर हितां उथी दुआ जे लाइ चऊं तो सभु ते खिलंदो कुरान तो फरमाए हजरत ज़करिया जो उम्र इंतहाई वडी पर मो रब के पुकारे पियो आहिस्ता मरियम सूरत स्वरू सी पारो है फरमाई काफ हा या ऐन साद ज़िक्र रहमत रब्बिक अब्दहु ज़करिया इज़ नादा रब्बहु निदाअन खफिया। अल्लाह तो फरमाओ मुझा महबूब नबी नबी जा सरदार नबी मुझे ज़करिया नबी जो किस्सो पंहिंजी उम्मत के मुझन बानन के बुधा इज़ नादा रब्बहु निदाअन खफिया जे वक्त मुझे ज़करिया मो अल्लाह के आहिस्ता आहिस्ता पुकारियो चवण लगो काल रब्बी इन्नी वगनल अज़्म मिन्नी वश्ताल रास शैबा वलम अकुम बिदुआइक रब्बी शकिया व इन्नी खिफ़तुल मवाली मिन वराई व कानत इम्राती आक़िरा फहबली मिन लदुनक वलिया यरिथुनी व यरिथु मिन आलि याक़ूब वजअलहु रब्बी रज़िया। अल्लाह तो फरमाए मुझे सामने पांचो हाल रखे पांची उम्र रखे पांची कमजोरी रखे अल्लाह बड़ी उम्र जो थी चुको आया अल्लाह मुझा वार भी अच्छा थी आइन मुझी दाढ़ी भी अच्छी थी वही है और मुझा अल्लाह कमजोर भी थी आया मुझी उम्र भी बड़ी थी वही है और मुझा अल्लाह जेकॾहिं कमजोर आया तू तो कमजोर नाई। अल्लाह अकबर वरी हज़रत ज़करिया जे सामू अल्लाह से एकड़ी करामत ज़ाहिर कई एकड़ी करामत में मानू जो ईमान वधंदो ईमान पुख्तो थींदो वो केड़ी करामत शॉर्टकट में बुधाया थो हज़रत मरियम के हुजरे में बंद करे पान रवानो थो इबादत जे लाइ शाम जो अचे कमरो बंद तालो लगो थो मथा चित भी सही सालिम दरवाजो भी सही सालिम दीवारों भी सही सालिम। कुरान तो फरमाए जी हजरत ज़करिया दाखिल था फरमाए कुल्लमा दखल अलैया ज़करिया अल मिहराब वजद इंदहा रिज़्क़ा हजरत मरियम जी सामू ताजा मेवा पर बेमौसमी ताजा बेमौसमी मेवा हजरत ज़करिया परेशान जो आया किथा चित भी सही सालिम दरवाजो भी सही सालिम गुरफ भी सही सालिम आया किथा आहे कमरे में अकेली। कुरान तो फरमाए हजरत ज़करिया पूछे तो काल या मरियम अन्ना लकी हादा ओ मरियमी पे मौसमी ताजा मेवा किथा दा थई
अम्मा मरियम जो जवाब दो कुरान तो फरमाए क़ालतु मिन इंदिल्लाह क़ालतु मिन इंदिल्लाह ओ मुजा ज़करिया तू पूछी पियो ये मेवा किथां दा थी ही मेवा ते मुझे अल्लाह वटा मिलिया आहिनि। हाणे इते ॾिसो अल्लाह जी हासेकार हज़रत मरियम के मेवा ॾिना पर बेमौसमी। हज़रत ज़करिया के रब ॿुधायो तो मौसम तुंहिंजी बि कोन्हे। थोरो ॻाल्हायो ज़ोर सां मौसम तुंहिंजी बि कोन्हे पर जेकॾहिं आउं रब ॾियण ते अचां त हज़रत मरियम के बिना मौसम जे मेवा ॾेई थो सघां। जेकॾहिं ॾियण ते अचां त तोखे बि हिन पोड़ में बचो ॾेई थो सघां। मोहब्बत सां अञा बि सुबुह जो वेही चो से मुझे भाउ खे पुट फिलाणे दरगाह में मिलियो रात मुले जो बयान ॿुधी आयो अञा बि चओ तवज्जो आयो बयान ॿुधो भरियो असां बाबा के दोल छाती ते धक्कणी या ॻाल्हि करियूं था त हिननि बयाननि जा ज़िम्मेवार असां मौलवी तव्हां वटि दुनिया में भी आयूं मरण खां बाद रबट पाए मरण खां बाद रबट पाए। तवज्जो आल इमरान सूरत 2 आई जो सिपारो है थोरो ॻाल्हायो ज़ोर सां जो सिपारो आल इमरान सूरत है। अल्लाह तो फरमाए जेडी माल हज़रत ज़करिया हज़रत मरियम जी या करामत ॾिठई बेमौसमी मेवा। अल्लाह तो फरमायो उते हज़रत ज़करिया देर कोन कई फरमाई हुनालिक दआ ज़करिया रब्बहु हुनालिक दआ ज़करिया रब्बह उते ज़करिया नबी अल्लाह के पुकारो अल्लाह के सजो ओ मुझा अल्लाह जेकॾहिं तू मरियम के बिना मौसम जे मेवा ॾेई थो सघी त मूंखे बि हिन पोड़ में बच्चो ॾेई थो सघी। रब्बी हबली मिन लदुनका ज़ुर्रियतन तय्यिबा ओ मुझा अल्लाह तू पाण वटां मूंखे हिकिड़ो नेक बच्चो ॾे इन्नका समीउद दुआ छो जो मूं ज़करिया जो इहो ईमान ऐं अक़ीदो तू ॿुधण वारो बि फेसबुक ते हिकिड़ो मैसेज आयो जे माण्हुनि जो अजीब अकल है रब चेरो हई ऐं जेको कब्र में पियो है सुतो पियो है पाण खणी सुतो पियो है। हाणे चेरे जे लाइ सॾ कनि पिया सुतल खे चेरे जे लाइ के सॾ पियो थिए सुतल खे साईं खटे सुतो है छा चवण साईं जा चवण आयो है त तू मुंहिंजी सिफारिश कर चवे पाण में साईं खटे सुतो है। केॾो बि माण्हू नेक हुजे बुज़ुर्ग हुजे तहज्जुद गुज़ार हुजे आलिम हुजे मुफ्ती हुजे कारी हुजे फकी हुजे मुत्तहिद हुजे वॾो अलामो हुजे जेकॾहिं न सुतो पियो हुजे पासे में हुजेसि फोन वॼे पई पर मोले जी अखि कोन पई खुले आजिज़ पियो चवे साईं अॼु मूं तोखे 5 फोनूं कयूं 12 फोन छो कोन कयूं। हाणे मूं मोले जो जवाब माफ़ कजां आजिज़ अब्दुल्ला साहब ऐं सुतो पियोसि या मुंहुं पियोसि थोरो ॻाल्हायो ज़ोर सां। हाणे हीउ पियो चएसि पोइ माफ़ कजां खमीसो ख़ान पियो चवे माफ़ कजां मोली अब्दुल हफीज़ पियो चवे माफ़ कजां पोइ असां तुंहिंजी निंड फिटाई हूंदी न साईं मूंखे का ख़बर कान पई रात को मूंखे उजागो जलसे ते वियोसि मूंखे का ख़बर कान पई सुतल खे फोन जी घंटी जी खबर न थी पई फोन पई भी पासे में है थोरो ॻाल्हायो तो सही यार सॼी नाराज़ पिया थियो न हाणे भली नाराज़ छा करे हाणे ॿिए दफ़ा न घुर
थोरो ताउन करियो सुतल के फोन जी खबर कोन पई आई लहण का बाद एडो बड़ो अग थियो जो के पुट पे दे के न्याणी पे दे के सेहत पे दे के शिफा पे दे के पैसा पे दे सुभान अल्लाह अल्लाह अकबर मुझा भा अल्लाह है वो फोन न तो बुधी सके त जो हेठ पे है तुनी की बुधंदो बुधण वारो वो जो हाई बाय कयूं जे मोहब्बत सा चो सुभान अल्लाह असा यो ही चऊं था तो वलियन के मन पर सद जेरे घणी ये चो वलियन के मन पर सद जागण वारे के सद के सद जागण वारे के सद जागण वारो केर है अल्लाह है असा यो ही चऊं था वलियन के पीरन के फकीरन के गौसन के कुतबन के शहीदन के इमामन के सोने नबी के सोने अली के मन्नो पर सदो जागण वारे हज़रत इब्राहिम दुआ कर रब्बि हबली मिनस सालिहीन अल्लाह मुझे बच्चो दे फरमाई फबशरनाहु बि गुलामिन अलीम इस्माइल के दिन 70 साल उम्र 70 साल हज़रत इब्राहिम हज़रत इस्माइल जो मिलो 7 सालन जो थे वरी भी आजमाइश ख्वाब में हुक्म थे ज़बह कर एक रात ख्वाब में ॿी रात ख्वाब में टी रात ख्वाब में कुरान तो फरमाए हज़रत इब्राहिम इन 7 साल जे नंढड़े इस्माइल का पूछे पियो या बुनैया इन्नी अरा फिल मनामी अन्नी अज़बहुका फंज़ुर माज़ा तरा क़ाल या अबति फ़अल मा तुमर सतजिदुनी इंशाअल्लाहु मिनस साबिरीन हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फांजे नंढड़े इस्माइल का जिंजू मेरी 7 साल पूछे पियो या बुनैया इन्नी अरा फिल मनाम ओ मुंजा नंढड़ा तोखे बार बार ख्वाब में पियो ॾिसा अन्नी अज़बहुका तोखे ज़बह पियो करिया फंज़ुर माज़ा तरा भला तुंहिंजी मर्ज़ी छा आहे तुंहिंजो इरादो छा आहे क़ुरान तो फरमाया हज़रत इस्माइल 7 साल जो बच्चो जवाब में बेटे या अबती इफ़अल मा तुमर या अबती इफ़अल मा तुमर ओ मुंजा बाबा सही ख्वाब कोन थई त अल्लाह जो हुक्म ही ऑर्डर थई घबराई छो तो परेशान छो तो दी मत तोखे मुंजी गणती हुजे तोखे मुंजी परेशानी हुजे न न न न न न सतजिदुनी इंशाअल्लाहु मिनस साबिरीन सबाज टेल जोड़ियो कोन कंदस कुकू थाओ कोन कंदस जेकरे मुझे अल्लाह गुरु तो सबर कंदो सा कुरान में को बे हुक्म ना है जो एकड़ो हुक्म बे हुक्म सा टक्कर खाए कुरान में हुक्म है नमाज पढ़ो थोरो गला दर सा कुरान में एकड़ो हुक्म है नमाज पढ़ो अने का एड़ी आयत मिलंदी जे में हुजे तवा नमाज न पढ़ो थोरो गला दर सा कुरान में हुक्म है ज़कात जो एड़ी आयत मिलंदी जे में हुजे तो ज़कात न दियो कुरान जो हुक्म है हज करियो एड़ी आयत मिलंदी जे में हुजे हज न करियो न हाणे जॾहिं रब चयो ईमान वारा सब्र कर हाणे एड़ो हुक्म न हूंदो जे में हुजे त तू बेसब्री कर जॾहिं रब चयो त नबीअन सब्र कयो सोना मोहम्मद तू भी सब्र कर त सोने मोहम्मद जा उम्मती भी गोठ जे अंदर पाड़े में जेकॾहिं कज़ो थी वञे ऐं नेकी जो हुक्म करण खुद भी नेकी है खुद भी नेकी है गोठाणा जो हुन वटि ईंदा आहिनि पोइरनि वटि 40-50 ॼणा गोठाणा विया हाणे उनजे पुटनि सां मिलिया गोठाणा छा चवंदा हुनखे सब्र कर छा सब्र कर अल्लाह सब्र कर दिल वडी कर सब्र कर हिकिड़ो माण्हू जे करे न ए सबरी कर रो रड़ियूं कर कुकू कर दाऊ कर 50 जा 50 उनके झूठ कंदा थे वकूफ चरिया पागल सादो
गाल करी केड़ी पियो हर कोड के चौंदो तो सबर का भला जे करे एकड़ो करे सबर पुटन मा यो करे बेसब्री पाण वाखण के जी कंदासु या न जो रुनु वाला वाह जो आवाज एडो फलो पे रुनु छा तो के बुधाया डाढो मजो अन्यारो रोण वाले के झलबो है बेसब्री वाले के झलबो है ऐ झलबो के खाए नेकी खा गुनाह खा झलबो तवज्जो खैर है स्पीड ब्रेकर अचानक आयो ब्रेक कौन लगी को मसलो है इंसान है अब के खा झलबो है गुनाह खा झलबो है मुझा दोस्तों अच्छा यो वचन करियो त हर मोड़ ते हर घड़ी बेसब्री न बल्कि सबर का सासु छा कंदासु सबर कंदासु ता का वाला जगह को मजहब वारो पूछे यहूदी हुजे ईसाई हुजे मजूसी हुजे हिंदू हुजे त तवा जे मजहब इस्लाम में तवा जे कुरान में तवा जे नबी की शरीयत में सबर है बेसब्री तवा छा चवंदा थोरो गना दो छा चवंदा ये तो अजीब है हर गाल कुरान जो बुतड़ आयत केड़ी पढ़े पियो इन्नल्लाह मा साबिरीन आयत केड़ी पढ़े पियो इन्नल्लाह मा साबिरीन की बाबा हिते पढ़ी पियो इन्नल्लाह मा साबिरीन और कार ही लगी पई है अल्लाह री सबर वाला गड को सबर कर मुझा दोस्तों वरी चवन सागे दा अब हे इमाम जे पिटले के चवंदा ने वली जा पिटल के चवंदा हे इमाम जा पिटल को चवे तो हे नबी जा पिटल है मुझा दोस्तों समझणी गाल है असा इमाम जा दादलायूं इमाम जा महबूब आयूं आई दादले जी शयूं दादलन के मिलंदी वई महबूब जी शयूं महबूबन के मिलंदी वई एकड़ो मानू है बड़ी मिल्कियत बड़ी बनियत बड़ो पैसो है बड़ा प्लाटिंग पुटिंग बे एकड़ो फरमान बरदार बे ना फरमान वफात जे टाइम ते इने वणण वारे इने जान छडण वारे फरमान बरदार पुट के घुरायो भाई बनी बुतो जी ई प्लाट बुतो जा ई गाड़ी बुतो जी ई बैंक बैलेंस बुतो जे नाले ना फरमान के कुछ को नहीं ई वे अल्लाह के प्यारो दी 2-3 महीने का बाद यो सागियो फरमान बरदार पुट बनी ते घूमे पियो प्लाट ते हले पियो गाड़ी में घूमे पियो जेकने को गोठाणे ने के दिसी चवे आ भाई जो बनी घूमे पियो ने जो पी 2 महीना अगे में गुजारे वियो पी वटा एक बनी मिली जेके प्लाट मिलिया जेका गाड़ी मिली पी जो वडो पिटल आओ तो सुना पी जो वडो पिटल तई गोठाणन के जुठ कंदा चरा पागल पी जो पिटल ही कोनो पी जो पिटल ओ जेके कुछ कोन मिलियो हिन के त पी जो दुआओं जो बनी बिन के मिली प्लाट बिन के मिलियो पैसा बिन के मिलिया गाड़ी बिन के मिली तू पान दिस पान फैसलो कर पान अकल बेड़ा त जिनके इमाम जी दुआ है उनन मट केड़ी शय है जिनके बदुआ है उनन मट केड़ी शय थोरो गला दूर सा हाने मसलन यारन वट आऊं इमाम जो पिटल है आऊं इमाम जो पिटल है अच्छा आऊं इमाम जो पिटल है वरी हुनन वट जो इमाम जो आशिक हुन के चो तू बच कुरान बुधा आऊं बची कुरान तो बुधाया तो जेके घणो कुरान याद वो तो ठयो पर गंजी खबर कोने हां ता पूछा तो कुरान जे सिपारा घणाई हां असा वट मुतांगे पेरी बुधायो तो चूंकि प्यार जी बोली है छो तो मुतहिदा मजलिस अमल जो हिस्सो आयो इख्तिलाफ इंतशार न था चाहूं असी पो वडी मोहब्बत में बड़े प्यार में बड़ी हिकमत सा यार के चौंदा यार असा सा उस्तादन बड़ी गिद्दी गई है मदरसन में असा के जी पढ़ाया इन तावण 40 तो मेहरबानी करे 10 सिपारा असा के दियो से अब्दुल्ला फरीद के जो सुबह का वची सुभाणे का ये 10 सिपारा शागिर्दन के याद करा पर तमा जमा जगड़ो भाई तो जरूर करियो तो रमजान में के पढ़ाए बच्ची थोरो गना दूर सा रमजान में के पढ़ाए बच्ची डासी पर असा के दियो असी शागिर्दन के पढ़ायो ना दो
आइन ॾह आइन कोन भला जेकॾहिं 10 न आइन त पोइ 30 सिपारा आहिनि असां वॾे प्यार में वॾी मोहब्बत में चऊं था त पोइ 31 सिपारे जी शुरू वारी आहे हिकड़ी बट्टी जी शुरू वारी है, टेटी जी शुरू वारी है, चोटी जी 10 तू दियो और कसम घणी चवा दो पांजो मजहब पांजी जमा छड़े तवा वट तो अचा जेकॾहिं न आसमान हेठ जमीन मथे थी सके थी कायनात जो निजाम धर्म बरम थी तो सके कुरान जेड़ो हो तेड़ो आए तेड़ो क़यामत ते रहता आई वो कुरान वो जो को आहे ओ जे कुरान के तू बुधण आयो है जे कुरान के बुधण आयो या जको कुरान तो जे मुझे घरन में तो जे मुझे मस्जिदन में तो जे मुझे मदरसन में है वो कुरान आहे अच्छा मुखा पुछ आ चूके देवबंदी में सुनन में नंढे में नंढो मुलू आया तोखा पुछा दो पान फैसलो कर त इमाम जो पिटल हां या इमाम जी दुआ है अच तो के बुधाया पेरियो सिपारो जो सिपारा अब थकल तो कोन आयो असी पठाण आयूं शयूं कर्ज ते ॾींदा आयूं थोरो ॻाल्हायो त सही जेकॾहिं थकी पिया हुजो त पोइ खणी वरी कर्ज था करी हां थोरो ॻाल्हायो त हाणे अचो पहिरियों सिपारो फरमाइन अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदा दो सिपारो सयक़ूलु सुफ़हाउ मिनन नास मा फल्लाहुम दो सिपारो तिलकर रुसुल फल्ला बादहुम अल्लाह बाद चौथी सिपारो लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून चौथी सिपारो पंजी सिपारो वल मुसनातु मिनन निसाइ इल्ला मा मलकत अयमानुकुम चौथी सिपारो ला युहिब्बुल्लाहुल जार बिस्सू सत्रह सिपारो व इज़ा समिअू मा उनज़िला इलर रसूल अठवां सिपारो वलौ अन्ना नज़्ज़लना इलैहिमुल मलाइका नौ सिपारो قال الملأ الذين استكبروا من قومه فاعلموا أنما غنمتم من شيء يعتذرون إليكم إذا رجعتم إليهم وما من دابة في الأرض إلا على الله رزقها وما أبرئ نفسي إن النفس لأمارة بالسوء ربما جبت الذين كفروا لو كانوا مسلمين سبحان الذي أسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى قال ألم أقل لك إنك لن تستطيع معي صبرا اقترب للناس حسابهم وهم في غفلة معرضون قد أفلح المؤمنون الذين هم في صلاتهم خاشعون قال الذين لا يرجون لقاءنا أمن خلق السماوات والأرض اتل ما أوحي إليك من الكتاب فأقم الصلاة ومن يقنط منكن لله ورسوله وما لي لا أعبد الذي فطرني وإليه ترجعون ومن أظلم ممن كذب على الله وكذب بالصدق إليه يرد الساعة آمين تنزيل الكتاب من الله العزيز الحكيم قال فما خطبكم أيها المرسلون قد سمع الله قول التي تجادلك في زوجها فتشتكي إلى الله تبارك الذي بيده الملك وهو على كل شيء قدير أما يتساءلون नारे तकबीर शाने रिसालत शाने कुरान शाने सहाबा शाने अहले बैत नारे तकबीर तहरीक इंसाफ जी हुकूमत जो अजब इंसाफ है जेके सजो कुरान याद है वो इमाम जो पिटल ऐं जेके हिकायत में याद न आहे वो इमाम जो आशिक सुभान अल्लाह अच्छे भी ॻाल्हि समझो
असी तवा के असी मौलवी तवा के वणू छो कोंदा जो असा के अल्लाह से वेठे पे खाए ई नडड़ा शागिर्द पढ़न पिया न चोडी जे चंड वागुर हिन जा चेहरा बरन पिया वरी हिन जा उस्ताद जो शाहपुर चाकर शहर में शहदादपुर शहर में अच्छी मस्जिद के पासे में मटे तो इए तो लगे तो सॼे इलाके जो धणी हुजे वीवीआईपी वगा वीवीआईपी जूता वीवीआईपी मथे ते रुमाल जकरे पुछो साईं छा कंदा आयो साईं मदरसे में पढ़ाईंदो है माशाअल्लाह मदरसे पगार घणो पगार 4.5 पगार 4.5 पगार शादी है अल्हम्दुलिल्लाह शादी पे औलाद न्याणी को छोकरो अब्बू अम्मा अल्हम्दुलिल्लाह अब्बू भाई अम्मा भाई वो बनी नौकरी न कुछ का शे कोने हां ही पे पूछे पोतो ते गोठाण जो कर्ज भी घणो हूंदो ही पे चवे त पाण गोठाण का 1300 रुपया कर्ज आऊं घुरा असा मौलवी जी रोजी अल्लाह साईं हजरत मूसा जे दौर फिरौन जे घरा शुरू करे फिरौन जे घर समझो पिया फिरौन छा चयो त मूसा पैदा जण कोन ॾींदस 70,000 मासूम पाराई 70,000 अल्लाह साईं चयो तू वही ॾिस नज़ारा फिरौन के रब पैदा कयो फिरौन जे महल जे सामू हजरत मूसा हथायो फिरौन जी घरवारी के तवज्जो फिरौन जी घरवारी के उते जेके बानियूं हुयूं उन्हनि जो ॾिठो त पेती लुड़ंदी अचे पई पेती सही सालिम वञी ॾिनो फिरौन जी घरवारी आसिया तवज्जो जॾहिं माल हज़रत आसिया जी नज़र इन नंढड़े मूसा ते पई कहिड़ी ख़बर त अॻियां हली नबी थींदो तॾहिं यकदम फिरौन खे हथ ॿधी चवे पई त ॾिस एतिरा मासूम कुआरा अथई ही ॾिकी पाण खे मिलियो आहे अलाह जे वास्ते ॻाल्हि कंहिंसां न कर हिनजी पारत अथई ऐं तुंहिंजी घरवारी आहे उते आसिया जी ॻाल्हि कई या ॻाल्हि रब खे एॾी वणी जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन ॻाल्हि जे बदले हज़रत आसिया के रब ईमान वारी दौलत नसीब करे ॻाल्हि कहिड़ी चई मुंहिंजे अखियुनि जो बि थधाण थींदो तुंहिंजे फिरौन खे वेठो तुंहिंजे अखियुनि जो बि थधाण थींदो तॾहिं फिरौन कई बेअदबी न तुंहिंजे अखियुनि जो थधाण थी सघे थो जो मुंहिंजे अखियुनि जो थधाण न थी सघे जंहिंजे करे अल्लाह फिरौन खे ईमान खां महरूम करे छॾियो उलमा लिखियो जेकॾहिं रुगो एतिरो फिरौन चवे हा जो मुंहिंजे अखियुनि जो बि थधाण थींदो अल्लाह साईं फिरौन खे ईमान वारी दौलत ॾेई छॾियो बेअदबी कई ऐं अल्लाह साईं हज़रत आसिया खे ईमान वारी दौलत जो नसीब कई वरी करे वर सोनो मोहम्मद इन आसिया जो निकाह जन्नत में सोने मोहम्मद सां थी तवज्जो फिरौन खाराए पियो प्यारे पियो पाले पियो हींअर बि असांखे जेके छेला ॾींदा आहिनि राशन ॾींदा आहिनि उहे माण्हू जिन खे असीं वणो पाण मुननि खे सऊं चुप मूंखे न था वण रात जो गोठ में गिला कई सुबह जी मां मुई साईं अब्दुल्ला फिसा किथे आयो था वो अम्मा बेचारी गुजारे वई है जो जनाज़ो तवा पढ़ाए जो अॼु ॿिनि पारनि वारी पाऊं मोकिलींदसि राति वारी मानी पाऊं मोकिलींदसि टीजो पाऊं मोकिलींदसि छोकरनि कयो शुक्र अल्हम्दुलिल्लाह टीजो अञा पूरो थियो कोन वरी साईं अब्दुल्ला फिसा खे फोन आई सुभाणे अम्मा जो ॾोह आहे सुभान तो रात घारियूं पे ॾिनियूं त मुल्हनि सां उठा कोन मुल्ला मूंखे वणनि कोन हाणे छेला बि तुंहिंजा पिया अचनि देगूं बि तुंहिंजूं पियूं अचनि चांवर बि तुंहिंजा पिया अचनि तव्हां मुंहिंजे क़ुर जी ख़िदमत करियो खाराए पाण समुझा दोस्तो मूं तव्हांखे ॿुधायो त तव्हांखे असीं इन करे कोन था वणूं जो अलाह साईं वेठे पियो खाराए
हिन साल ये लॉकडाउन अगली गाल है जिन शागिर्दन सां देवबंदिन जे मदरसन में कुरान पूरो कयो बोर्ड असां देवबंदी मदरसन जो वफाकुल मदारिस जो नालो है उन्हनि शागिर्दन जो अंग अथव 78,000 शागिर्द हिकड़े ही पाकिस्तान मंजा हिकड़े ही मुल्क मंजा 78,000 शागिर्दन के मदरसन जे उस्तादन कुरान याद करायो बाकी बोर्ड का हटल जेके मदरसा आहिनि उन्हनि जो अंग निकाला अन्या तव्हां दा चो तव्हां मुलन कयो छा असां मौलवी हर बिरादर में हाफिज कारी पैदा कया इते मुख्तलिफ बिरादरियूं मुख्तलिफ कौमों जो हर बिरादर वारो ॾिसे पोड़ो नजर करे पाजी माजी में त 20 साल अॻु में बिरादर में हाफिज हुआ छुट्टन में हाफिज हुआ किरन में हाफिज हुआ एथन में हाफिज हुआ बेरोइन में हाफिज हुआ न या बरकत छाजी है मदरसन सुभान अल्लाह छाजी बरकत है तोरो गला दरसा मदरसन जी बरकत है वरी का भी फी कोने अब तव्हां असां अब्दुल हफीज़ महीने ते घणी फी वठंदो आहे शाहपुर चाकर वारा बुजुर्ग तव्हां घणी फी वठंदा आहिनि ॻाल्हायो हुजूर सां मदरसा बस अचण वारी नस्ल खे जेकॾहिं गुमराही कुफर खां बचाइणो आहे त मदरसा ये हींअर कोरोना छा हमारा मुखा पुछंदासीं छा था चओ कोरोना जे बारे में मुझे असीं जेकॾहिं चऊं न त तव्हां बोला कोरोना खे ही मञियो कोन हा कोरोना में 2.5 लख माण्हू हुआ 2.5 लख ज़ख्मी थिया 2.5 लख ज़ख्मी थिया 2.5 लख लापता अञा वधनि मुहर्रम गुज़री वियो हाणे कोरोना वरी वधे पई अजीब असीं एतिरो हलिया आहियूं लॉकडाउन में तव्हांखे ॿुधायां एतिरो हलिया आहियूं अध सिंध खां मथे को ॻोठ को शहर कोन छॾियोसीं मुझे अजीब बीमारी हुई बीमार कोन मर्ज हो मरीज कोन बीमारी ॾिसण में आई पे पर बीमार ॾिसण में कोन पे आया मर्ज हुयो पर मरीज ये अजीब बीमारी वरी इन बीमारी जी बिन माण्हू सां मुआबत घणनि सां हिकु नेकोकार सां ॿियो मालदार सां हिकु नेकोकार सां ॿियो मालदार सां छो त मस्जिद में केरु ईंदा आहिनि नेकोकार अब मस्जिद में न वञो परे ऐं जुमे ई ॾींहुं सभा छिटी थी पवंदी हुई 12 खां वठी करे 3 वॻे थी केरु बि न निकिरे छो कोरोना ऐं 3 खां बाद कोरोना पाणे फासलो रखो पोइ करियो मुझे हिकड़ी जगह तो कोरोना का बचण जी केड़ी मुझे कब्रिस्तान में माण्हू घड़ी कब्र खोटे सिंधी रलियूं विछाए बचे व्याणा रखे बटे सिमू हुजन वीवीआईपी मोबाइल हुजे उते माण्हू टच पियो हलाए वो हिकड़ी जगह कोरोना का बचण जी बाक़ी जिते वञे कोरोना कैंसर में जो वियो सो बि कोरोना में जो टीबी में वियो सो बि कोरोना में जो अटैक में वियो सो बि कोरोना में अॼु सांगड़ ज़िले में हेतिरा थिया आहिनि अॼु हुते हेतिरा थिया आहिनि अॼु हुते हेतिरा तव्हां ईमान सां ॿुधायो तव्हां घणा लाशा खया कोरोना वारा थोरो ॻाल्हायो दूर सां पंहिंजो माशाल्लाह इमरान खान सोनू सच्चो वजीर आज़म शुरू में बयान नहीं कि 7 कोरोना जा मरीज अल्लाह के प्यारा थिए पर जे में 6 कैंसर जा असां जो दोस्त है रोड पे इमामत कंदो है मस्जिद है हिकड़ी जेकड़ो वडो मानू आयो असां उठी भी रहियासीं असां जो इस्तक़बाल करियूं यकदम हथ चंग परे छो जी कोरोना है छयो असां के लाजवाब कई जिसे चाबी किथे मुके वॉशरूम में वणो है असां वॉशरूम खोले दिनोसी वॉशरूम खोले दिनोसी वॉशरूम हमरा जदी माल आयो
आसारो दोस्तन के फेचे गए तो असाई हथ कोन मिलाए पे मिलायो पर इनन करन के बसा मोलन हाथ लगले ते टूटी के बसा मोलन हाथ लगले तो मुझा दोस्त हकीकत भी है मानू सबको समझे सबको समझे तो छा हो या छा कोनो इन कुरान जो भी मुहाफिज अल्लाह तो कुरान वारन जो मुहाफिज अल्लाह थोरो गला है जालिमन डॉक्टर के शहीद कयो सोच उन जी इया हुई तई खत्म थी विंदा पर मोली थो माकोड़ा मांगोड़ा के मानू के जगह माकोड़ो हाने चक वण जे पासे में वेठो जे निकतो किथा माकोड़ो ओ इन बिर मजा हाने ओ सजा दो पानी जक को पानी उन बिर में विधई हाने मोके बुधा माकोड़ा बुधंदा ई पानी निकलंदा तो मारो हिकड़ो निकता लखे हाने जो भजे यार माकोड़ तंग करे इनन के जगह ये खबर पए पैजी वने त खालिद महमूद खां बाद राशिद बुइंदो नासिर बुइंदो तारिक भी तो डॉक्टर जो नालो ही कोन वठन मुझा दोस्तों मदरसा जो मुहाफिज अल्लाह सच बुझो असा जी केतरी जे मारा नडड़ी जे मारा मुशर्रफ जे सदर हो त असी इने कुर्सी ते वासी आऊं पांची गाल दो करे इने कुर्सी ते वासी मुशर्रफ जो त ही मौली भी कोन होंदा कुरान वारा भी कोन होंदा अज असी पाण को एने करे उलमा सा ताल्लुक थोरो गराय दोर सा जे मोहब्बत सा गलाय बाकी असा इमाम जा आशिक इमाम जा पिटल को नहीं हूं इमाम जी दुआ है असा थोरो गला दोर सा हजरत इमाम हुसैन रजी अल्लाह ताला अन्हु जिन जे शान में कुछ जुमला ओ गुरु दा दुआ थोरो गला दोर सा थोरो गला तो सही इमाम हुसैन पंजी जान छोड़नी थोड़ा लफ्ज़न में तो बुधाया जालिमन फासिकन फाजिरन इयो ही चयो हुसैन तो हजार सजदा खुदा दा कयाइन अज हिकड़ो सजदो असा के कर उनन जालिमन के केड़ी खबर तो ही बच्चो के जो है ही बच्चो उन अली जो है जिन जो लक़ब फातिह खैबर बाए तो शेर खुदा ही डोटो नबी जो है जो रगो नबी ना है कायनात जे नबी जो सरदार नबी सोनो मोहम्मद है मुझे तसव्वुर मुझे विजदान इयो चवे थो त मुझे हुसैन इयो जवाब दिनो ओदो ओ सालिमो जाबिरो फासिको शायद शबो मुझे बाबे अली जी ए मुझे नाना मोहम्मद जी तारीख ना वाकिफ आयो मुके मुझे बाबे अली मुझे नाना मोहम्मद इयो सबक पढ़ायो हुसैन जगरे दुनिया जा जालिम जाबिर फासिक तो के पांच कदमन में किरण चाहे जान नहीं सच्चा पर इन पेशानी के खुदा का मा सिवाय बे सामू न झुकाए के चवण वारे ए चो कथा कर गर्दन करबला वाले कथा कर गर्दन करबला वाले बतला गए कि कभी ताकत के सामने झुक नहीं सकते खुदा वाले कथा कर गर्दन करबला वाले बतला गए कि कभी ताकत के सामने झुक नहीं सकते खुदा वाले नबी नाना अली बाबा नबी नाना अली बाबा नबी नाना अली बाबा नबी नाना अली बाबा शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो हजरत हुसैन तीर ने तलवारन जे बरसात में केजा सजदा कया दई ते सोने हुसैन केजा सजदा कया हाने जे कदे खबर पवे नी आया या हुन ले जो आया की खबर पवे वो दई तारीख ते दिसे तो मुंजी पेशानी रब जे सामू झुकल है या सब जे सामू झुकल है थोरो गला दर सा नई तारीख दे मुंजी पेशानी रब जे सामू झुकल है या सब जे सामू झुकल है
मुझा दोस्त जेकॾहिं 2 तारीख़ ते 2 मुहर्रम ते तुंहिंजी पेशानी रब जे साम्हूं झुकियल आहे पोइ मुबारकबादी थो ॾियां त तूं हुसैन पर जेकॾहिं हर कंहिंजे साम्हूं झुकियो पियो पोइ माफ़ कजां लाइन गलत वर्दी थई गस गलत वर्दो थई हुसैन जी राह इहा है तो सजदा केजा कजे जो अकेले अल्लाह जा गला दोर सा केजा कजन रुकू केजा कजन सजदा केजा कजन इबादत केजी करे पूजा केजी करे नजरो न्याज चो कजे पर नाले केजे नाले कजे अल्लाह जे नाले कजे क्या जलवा करबला में दिखाया मेरे पीर हुसैन ने सर सजद में जाके कटाया मेरे पीर हुसैन ने नेज़ों पे था सर ज़ुबान पे थी आयतें इसी तरह कुरान सुनाया मेरे पीर हुसैन ने करबल के शहंशाह पे नाज है करबल के शहंशाह पे नाज है वैसे तो खालिक के सजदे औरों ने भी किए मगर वल्लाह मेरे पीर हुसैन ने करबल के मैदान में वो सजदा किया जिस पे खुदा को नाज है आखिर में एक जरूरी गाल जिया सोने हुसैन जी इज्जत हर बड़े नंढे मुसलमान जे मथा फर्ज है जी हजरत अली जी इज्जत हर बड़े नंढे मुसलमान जे मथा फर्ज है जो त अबू बकर सिद्दीक जी इज्जत सभने जे मथा फर्ज जो सोने उमर जी इज्जत में हर मुसलमान जे मथा फर्ज है सोने उस्मान जी इज्जत में हर मुसलमान जे मथा फर्ज है मुझा दोस्तों हुसैन इन करे तो मुझे दादलो है जो सोने मोहम्मद जो लोइटो हो तो सोने मोहम्मद जो सहाबी हो अली इन करे तो मुझे दादलो है जो अली सोने मोहम्मद जो सोच में हुयो तो सहाबी हो मुझा दोस्तों अबू बकर उमर सोने मोहम्मद जा सोराब यो मौजू वरी अलग है पर मेड़ी चार यारन वदा बिन दिन्यू बिन वर्त्यूं थोरो गालायो जोर सा बिन दिन्यू बिन वर्त्यूं गियण वारा अबू बकर उमर वठण वारा उस्मान अली दिलबर अल्लाहु अकबर जेके हाली जी शरीफ में जगह मिले कब्रिस्तान में तो मोड़ भागन वारो यार जो भागन वारो है जेके शाहपुर चाकर बुजुर्गन सा गड जगह मिले तो मोट वरो भागन वारो जेके दारुल हुसैनिया जे मदरसे में जगह मिले तो मोट भागन वारो कलमे पढ़न वारा छा अबू बकर उमर भागन वारा नाहिन जेके सोने मोहम्मद सा गड जगह मिली है दुनिया जे अजीब यार दुनिया जे यारन जी यारी दोस्तन जी दोस्ती संगत वारन जी संगत ऐसी तई है जैसी तई आइन कचारियों वेहण सुमण वाह अबू बकर वाह जेरे वो तमा दिल बर सांगल होया वफात का बाद वो सोने मोहम्मद सांगल थोरो गला जोर सा सबने जी इज्जत कंदासु सबने जो अदब कंदासु सबने जो एहतराम कंदासु बाकी हिकड़ी साजिश जेता तवा के बुधाया साजिश जेता शिया सुनी इख्तिलाफन के बुधाण जे लाए एड़ा उन चेला गुलाम हथ कया इन जेके सहाबाए किराम के खिलाफ गंदी ज़बान इस्तेमाल कन पिया असा इन जी सख्त लफ्ज़ में मजम्मत था करियो असा चऊं था त इनन गुस्ताखन के कानून के कटेरे में आंदो वने थोरो गला दूर सा सहाबा जी गुस्ताखी असा का बर्दाश्त ना अल्लाह खां दुआ है रब साईं जेके जुमला चौराया है तमाम बुधाएं अल्लाह से पाने बारगाह में कबूल और मंजूर फरमाए जिन दोस्तन ये प्रोग्राम रखियो सने प्यारे दोस्त मोहतरम जनाब खमीसी खान साहब जी पाने